जी नाज़रीन, असीं हींअर गाॾी में आया आहियूं। साईं नसीर मुराद साहिबु साईं असांखे बिलाल पार्क वठी हलनि पिया ऐं हींअर असां मौजूदु आहियूं ही मेहराण पुराणो जेका आहे नेशनल हाईवे। पहिरियां ही नेशनल हाईवे हूंदो हुयो ऐं हिन खां पोइ हाणे नओं ठहियो आहे, उहो ॿिए पासे आहे। ऐं मेहराण नेशनल हाईवे ते ई हींअर जेका आहे सो बिलाल पार्क आहे असांजे साॼे हथ ते। ऐं असीं हाणे इंटर थींदासीं थोरी देरि में ऐं हुनजो बि व्यू वठंदासीं ऐं कचहरी गॾो गॾु थींदी आहे। जी नाज़रीन, ही आहे असांजो बिलाल पार्क। पर तव्हांजे वसात सां ॾिसूं था पिया बिलाल पार्क, ही हितां असांखे टिकट मिलंदी आहे बिलाल पार्क जी ऐं ही हिन जो मेन गेट आहे। हिन पार्क के 2 गेट आहिनि। ही ॾाढो ख़ूबसूरत ठहियलु आहे, ग्रीनरी हिन जी ॾिसण वटि आहे। ऐं असां अगरि हिनखे सॼो घुमणु चाहींदासीं त इलाही टाइम लॻी वेंदो ऐं इहो नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां, छो त बेसिकली मां बि ख़ैरपुर जो ई आहियां। इन जे करे ई हिन बिलाल पार्क जे हवाले सां तव्हां सां थोरियूं ॻाल्हियूं घणियूं शयूं जेका आहे सो डिस्कस कयां पियो, ॿुधायां पियो। हींअर ही मंझंदि जो टाइम आहे, इन जे करे माण्हू घटि पिया नज़र अचनि, पर असांखे तव्हां ताईं हीअ शइ पहुचाइणी आहे, इन जे करे तव्हांखे ॿुधायूं पिया। सर, तव्हां हिते वॉक वग़ैरह करणु ईंदा आहियो? हा, कॾहिं कॾहिं मां वॉक करणु ईंदो आहियां ऐं हीउ हिकिड़ो सुठो पब्लिक प्लेस आहे ऐं माण्हुनि जे एंटरटेनमेंट लाइ हिकिड़ी सुठी जेका आहे सा प्लेस आहे। ऐं ग्रीनरी तव्हां पाण ॾिसो था पिया, माउंटेन्स तव्हां ॾिसो था पिया, झूला ॾिसो था पिया ॿारनि जे लाइ। कंप्लीट हिकिड़ो कंप्रेंसिव पैकेज आहे एंटरटेनमेंट जो। रेस्टोरेंट आहे माशाल्लाह। ख़ैरपुर जे अवाम लाइ हिकिड़ो वॾो सुठो पंहिंजो आहे तफ़रीह गाह आहे ऐं एंटरटेनमेंट्स थियनि थियूं, तक़रीबात थियनि थियूं पियूं। मां त ॾिठो आहे त सॼी सिंध मां हिते जेका ख़ासि तौर ते स्कूल जेके ट्रिप्स थियनि था पिया ॿारनि जा, उहे हिते अचनि था पिया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू ॿारनि खे वठी अचनि था पिया ऐं हुननि खे घुमाइनि था पिया। हीअ त मौक़े ते त साईं सॼे ॾिसो न, माण्हू इलाही शिफ्टिंग थी विया आहिनि, मुख़्तलिफ़ कराची वग़ैरह सभु ईंदा आहिनि जॾहिं त हिते वॾी रश थींदी आहे ऐं सॼियूं फैमिलीज़ हिते ईंदियूं आहिनि ताकी उहे बि वञी पंहिंजे वापसी में वञी हिननि जो ज़िक्र कंदियूं आहिनि। फैमिलीज़ तमामु सुठी हिकिड़ी जॻह आहे। पखियुनि जूं ॿोलियूं ऐं जेका आहे सो हीअ सावक गुल ऐं हीअ ख़ूबसूरत रेस्टोरेंट तव्हांखे नज़र अचे पियो। ऐं अञा अॻिते हलंदासीं त हितां ॿारनि जे लाइ हिकिड़ो नंढिड़ो जेका आहे सो झील टाइप हिकिड़ी शइ ठहियलु आहे, उहा बि तव्हांखे ॾेखारणु चाहींदासीं। हींअर असां जेका आहे सो निकिरूं पिया झील वारे पासे ते, जिते ॿारनि जे लाइ नंढियूं नंढियूं बोट्स ठहियलु आहिनि ऐं उन में ॿार जेका आहे सो बोट्स हलाईंदा आहिनि ऐं ॾाढो इंजॉय कंदा आहिनि, मस्ती कंदा आहिनि, मौज में हूंदा आहिनि। अच्छा नसीर साहब, ही ख़ूबसूरत माहौल आहे त भला का पोइट्री सां तव्हां अदब सां लॻाव आहे तव्हांजो, का पोइट्री यादि हुजे त? मां जो पोइट्री जो मां हिकिड़ी लिखी हज़ूर साहिब जन ते पढ़ी बि हुई ईद मिलाद जे नतीजे पारां, पर उहो मूंखां हाणे लभे कोन थी। ॾाढी सुठी पंहिंजे लफ़्ज़नि में मूं अहिड़ो हुनखे माना लिखियो हुयो जो उहो ई तोहीद खां रिसालत ताईं हुन में जेके हुन जूं तारीफ़ूं, तौसीफ़ूं, एज़ाज़ात, इनामात ऐं जेकी वेला साईं सदाईं सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करे। इन वॾो हिकिड़ो पैगाम आहे, मफ़हूम आहे तरक़ीअ जो, दुआ जो। इन में तव्हां इहो ॾिसो त सिंधी माण्हू सॼे आलम जे लाइ सलामती, सुख ऐं दुआगू आहिनि। ऐं स्पेशली पंहिंजी धरती जिते त हू पैदा थिए थो पियो उन जे लाइ त आहे ई आहे, पर सॼे काइनात जे इंसाननि जे लाइ हू दुआगू रहे थो। साईं जो आहे न रब्बुल आलमीन आहे न साईं, हज़ूर सल्लल्लाहु रहमतुल आलमीन, तमामु आलमीन जा। ही माहौल ॾिसी सर मूंखे हिकिड़ो शेर यादि अचे थो, अगरि इजाज़त हुजे त। माशाअल्लाह माशाअल्लाह साईं, ज़रूरु ज़रूरु। निहारत जी बहार जहिड़ी जॾहिं ॾिसी थी टिड़ी पवनि था, अंदर में मुंहिंजे गुलाब केॾा ऐं साज़ दिलि जा छिड़ी पवनि था। कॾहिं कॾनि सां कॾहिं गुलनि सां निभाह पंहिंजो रहियो सभिनि सां, कॾहिं त जीवन हूंदा आहे कॾहिं सितारा खिड़ी पवनि था। ही प्यार ऐं दर्द जो त संगम कसम ख़ुदा जो गज़ब लॻे थो, जे पई संभारे प्यार मां थी
पेर मुंहिंजा थिड़ी पवनि था निहार तुंहिंजी बहार जहिड़ी। माशाअल्लाह साईं, माशाअल्लाह। त बहार जहिड़ो हिकिड़ो रंग लॻो पियो आहे त उहे लफ़्ज़ यादि अची विया। सोचियोसीं तव्हांजे समातुनि ताईं बि पहुचाइजे, नाज़रीन जे समातुनि ताईं। असुल आहे पैगाम ॾियणो आहे माण्हुनि खे, अवाम खे, जी जी पंहिंजे दोस्तनि खे इहे शयूं छा आहिनि, हिननि जी अहमियत छा आहे ऐं कहिड़े तरीक़े सां हिननि खे मेंटेन करणु खपे, कहिड़े तरीक़े सां हिननि एंटरटेन थियणु खपे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन पासे ॿारनि जे झूलनि जो ऐं ट्रेन रखियलु आहे ॿारनि जे लाइ घुमण जे लाइ। ॿारनि जे घुमण लाइ चाढ़ी लायूं ठहियल आहिनि हिन पासे ॾांहुं, सही सही। जिते ॿार अची पाण खे महसूसु कनि था पिया। स्लाइड्स ठहियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेका आहिनि उहो झूला आहिनि ऐं हिन में नंढी ट्रेन आहे उहा बि ॾेखारींदासीं नाज़रीन खे। कप्स ठहियल आहिनि ऐं जेका आहे उहो टांगा जेके अॼुकल्ह हाणे लभ थी विया आहिनि पर हाणे रुॻो झूलनि जी सूरत में ॾिसूं था पिया। जीअं मां ज़िक्र कयो त टांगा त हाणे लभ थी विया आहिनि, बसि हाणे झूलनि जी सूरत में ॾिसूं था पिया। ईअं ई ट्रेन, ॿारनि जी ट्रेन हींअर आहे बीठी पर थोरी देरि जे लाइ पाण बि ॿाहिरि थी वञूं था, वेही ॾिसूं था। वाह वाह, हे त मज़ो थी वियो जेका आहे सो। जी नाज़रीन, असां जेका आहे सो इलाही पोइ हिते मोटी वियासीं ॿाराणे दौर में। ॿारनि जूं रड़ियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि, हिन झूले ते ॿार चढ़ंदा आहिनि ऐं हेॾो ई कप ठहियल आहिनि, कप सासर ख़ूबसूरत अंदाज़ सां। ऐं हीउ जेको चोॾियल ठहियल आहे पर हीउ थोरो जेका आहे हिन जी हाइट मथां ई आहे हिन चोॾेल जी। बहरहाल नंढो शहर आहे पर ख़ूबसूरत अंदाज़ सां हिन खे ठाहियो वियो आहे ऐं हिन जी इंतिज़ामिया, हिन जी वरी सार संभाल बि लहे थी पई। माशाअल्लाह। ईअं न त के शयूं ठहंदियूं आहिनि त वरी उहे जल्दीअ में ख़तम बि थी वेंदियूं आहिनि, छो त असां हुननि जी संभाल कोन करे सघंदा आहियूं। हे त साईं सिर्फ़ु कराची में माण्हू वेंदा हिननि ख़ासि हिननि शयुनि लाइ। ही त हाणे वॾी सहूलियत आहे जो ख़ैरपुर में लोकल ई असां हर शइ क्लिफ्टन हिकिड़ी फेस क्लिफ्टन जेको हुनजो असां हिते कमाल लॻो पियो आहे माशाअल्लाह। हाणे असां सुप्रिया साइंस कॉलेज जेका ख़ैरपुर जी तारीख़ी कॉलेज आहे उते असां पहुता आहियूं। हितां असां पाण मां इंटर बि हितां कई आहे ऐं प्री इंजीनियरिंग में 81 में। ऐं हींअर एग्ज़ामिनेशन हलनि था पिया, हिन जे करे असां ॿाहिरां ई व्यू वठी करे ऐं पंहिंजे हिन सामीन खे ॿुधाइणु चाहियूं था। सो सिंध जो इहो महान राइटर नसीम अहमद खरल जो नालो पिणु ॾिनो वियो आहे हाणे। असीं ख़ैरपुर जे तमामु क़दीम स्कूल जेके मीरनि जे दौर जो स्कूल आहे, नाज़ पायलट सेकेंडरी हाई स्कूल, हिनखे मीर अली नवाज़ नाज़ जे नाले पुठियां सॾियो वञे थो पियो ऐं उन दौर जो इहो स्कूल आहे। ऐं हिन स्कूल मां खोड़ सारनि ख़ूबसूरत इंसाननि तालीम हासिल करे हिन ख़िते छा पर पूरी दुनिया में वञी करे पंहिंजो नालो रोशन कयो आहे। ऐं हींअर असीं जंहिं दोस्त सां गॾु बीठा आहियूं साईं नसीर मुराद शेख साहिब जन, इन्हनि बि हितां ई मैट्रिक हासिल कई। जी माशाअल्लाह, ये नाज़ माया नाज़ स्कूल आहे सिंध में। तमामु जेके परे परे खां माण्हू हिते ईंदा हुया ऐं मुफ़्त इलाज बोर्डिंग हुई ऐं सुठी तालीम हूंदी हुई। उन साम्हूं ई कन्नड़ शाह हॉस्टल आहे जिते कन्नड़ शाह हॉस्टल में रहाइश हूंदी हुई, खाधो पीतो मुफ़्त हूंदो हुयो, सिहत मुफ़्त मिलंदी हुई ऐं तमामु वॾे वॾा जेके असांजा सियासतदान हुजनि, ब्यूरोक्रेट्स हुजनि ऐं शाइर अदीब हुजनि, उन्हनि हितां ई इल्मु करायो आहे, हितां ई जेको आहे सो तालीम हासिल कई आहे। असां बि हितां मैट्रिक ताईं सेकेंडरी जेके पढ़ाई हितां ई। जी नसीर साहब तव्हांजे स्कूल में अची वियासीं। माशाअल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां ॾिसो स्कूल माशाअल्लाह केतिरी पुराणी बिल्डिंग आहे, केतिरी पुराणी जेके सभु तमामु वॾो एरिया आहे नाज़ा स्कूल खे ऐं हुनखे मुख़्तलिफ़ ग्राउंड्स बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पार्क्स बि आहिनि। उहे बि
यकीनन तव्हां नंढपण में इंजॉय कया हूंदा हिननि बिल्कुलु हिते पीटी वग़ैरह। नसीर साहब ॾाढी ख़ूबसूरत मुलाक़ात तव्हां सां रही ऐं असीं चाहींदासीं त तव्हां जहिड़ी शख़्सियत हुजे ऐं उन खां को काराइतो पैगाम न ॿुधिजे, इहो मुमकिन कोन्हे को ख़ूबसूरत पैगाम असांजे नाज़रीन जे लाइ। त मां उनखे ॿुधायां त हीउ जेको अलाह साईं जो जहान ठाहियो आहे, दुनिया जेका ठाही आहे उहो कंहिं मक़सद ऐं मफ़हूम उनजो को आहे। अलाह साईं ही इंसान जे ज़ात लाइ सारी जेका बि ख़लक़त आहे उहा इंसान जे करे आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे जी दुनिया जेको वजूद आयो आहे ऐं इंसान जी वॾी अहमियत आहे। अलाह साईं इंसान पाण ठाहियो आहे, बेशक उनजो बोटो पाण ठाहियो आहे, मिटी पाण ॻोही आहे अर्श अज़ीम ते। उन खां पोइ उनजो पंहिंजो रूह फूकिया उन में, उन खां पोइ मलाइकनि ऐं जिन्ननि खे हुकुम कया त हिनजो सजदो कयो। उन खां पोइ अशरफुल मखलूकात करे पैदा कयो आहे। 18,000 क़िस्म जी कम पेश मखलूकात आहे, जंहिंमें अशरफुल मखलूकात इंसान जी ज़ात आहे। ऐं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको रब्बिल आलमीन रहमतुल आलमीन आहे, उलल अंबिया आहिनि, इमाम अल अंबिया आहिनि, वरफ़अना लक ज़िक्रन या अय्युहल्लज़ीना इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अलाह साईं को कमु कंदो, पाण चए थो मां मोकिलियां थो, दुरूद मुंहिंजा मलाइक मोकिलनि था। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। तव्हां बि उन में मोमिनो शामिलु थियो। चई सलाम दुरूद व सलाम चङी तरह मोकिलियो। ऐं जेको अलाह साईं जो पाण कमु करे ऐं असांखे हुकुम करे उन में शामिलु थियो त उनजी अहमियत बसि थी वई। कमाल। वॾी हिकिड़ी अहमियत आहे। मां हमेशह चवंदो आहियां, कंहिंसां बि मुंहिंजी थींदी आहे, मज़हबी स्कॉलर्स हुजनि, समाजी स्कॉलर, सियासी हुजनि, मक़सद जी ॻाल्हि कए ऐं उनजी हक़ीक़त जी वतवासो बिल हक़, इहो वल असर अलाह साईं कसम खणी जंहिं शइ जो ॻाल्हि करे उहा त वॾी अहमियत आहे। बेशक इहो ख़ुलासो आहे इस्लाम जो। वल असर इंसान लफ़ी ख़ुसरन, सभु इंसान कसम असर जो खणी चए थो खसारे में, पर इल्लल्लज़ीना आमनू कंपलसरी कुझु त न हूंदा आहिनि, चारि करिणो हूंदो आहे, कंपलसरी कुझु त इल्लल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात, जंहिं ईमान आंदो ऐं नेक अमल सालिह कम कया। वतवासो बिल हक़ वतवासो बिस्सब्र, जंहिं हिक ॿिए खे हक़ जी तलक़ीन करणी आहे। इहो ई मफ़हूम न आहे हिक ॿिए खे हक़ जी तलक़ीन कयो सही, सब्र कयो ऐं सब्र कयो। सब्र जो जेको असुल मफ़हूम आहे उहो साबित कदम। इन्हनि जी जेका असुल मीनिंग ऐं जेके ट्रांसलेशन्स आहिनि न, उहे बि असां सही नथा करे सघूं। साबित कदम में वॾो मफ़हूम आहे। माना मां हाणे जेका ॻाल्हि कयां थो, सुभाणे बि उन ॻाल्हि ते हुजां, ईअं न त हाणे चवां सही आहे तूं वरी चवां वरी, माना पोइ तव्हांजी सब्र इहो आहे। उहो सब्र बि आहे, पर इहो सब्र जी मां ई वठंदुमि। मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियात सां मुंहिंजी मुलाक़ात थींदी रहंदी आहे। पीर साहब सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे, राजा परवेज़ अशरफ प्राइम मिनिस्टर रहियो आहे, उन सां, या तव्हांजो आहे फारूक सत्तार, उन्हनि जो मां तव्हांखे छा ॿुधायां। फारूक सत्तार मुंहिंजो हथु ई न छॾियो। मां हुनखे ॿ जुमिला इंग्लिश में चए, उर्दू में PS खे घुरायईं, उन में विहारे हुनखे चयईं साईं जो नंबर वठो ऐं साईं सां मूंखे मुलाक़ात करणी आहे। वरी मानी ते वेठासीं, वरी पंहिंजे नंबर तां पुट खे चयईं। वरी मां चयो त मां आहियां 1-2 ॾींहं, तव्हांखे टाइम आहे त मां मिलंदुसि, अदरवाइज़ नेक्स्ट टाइम वयसि मां जॾहिं, त मां PS खे चयो त उन चयो मैं फारूक भाई से बात करता हूँ। फारूक भाई सां ॻाल्हाई, उन चयो मैं नसीर भाई से ख़ुदि बात करता हूँ। मां पंहिंजी ॻाल्हि अलाह माफ़ करे नथो कयां। सही न, पर इहो तव्हांजे इल्म जे करे ऐं तव्हांजी शख़्सियत जे करे, तव्हांजा अदब इख़लाक़ जे करे। पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो इहो सिंपली, बाक़ी त घणियूं ॻाल्हियूं आहिनि। पोइ ॿिए मां जेके फ़ोन कयईं, मूंखे चई मैं आ रहा हूँ इस्लामाबाद से, और कल आपसे मुलाक़ात हो। मूं लेटर मोकिलियो पंहिंजी मीटिंग जो, उते वरी मां वियुसि, पाकिस्तान जो तारीफ़ कराई ॿियनि सां,
जेके हुयसि हिन सां गॾु हूंदा अथसि, पोइ मथे मूंखे वठी हलियो ड्राइंग रूम में, 2 सीटर ते वेठो, हेतिरी डायरी खणी आयो, कलम खणी आयो, 4 मां हुनखे शयूं पाकिस्तान लेवल ते, सिंध लेवल ते, MQM के हवाले से चई मूंखे, यार आप हम भी नसीर भाई बातें करते हैं लेकिन आपकी बात में वज़न है भी है। मां इन जे करे सिंपल ॿुधाए, पंहिंजी तारीफ़ अलाह जी तारीफ़ हूंदी न आहे, अञा मक़सद जी ॻाल्हि जेको कंदो न त अॻिलो बि मुतासिर थींदो। बेशक इहो आहे पैगाम त हक़ीक़त ते हलो, हक़ीक़त ते तलक़ीन कयो। इन ख़ूबसूरत प्रोग्राम जी ख़ूबसूरत एंडिंग इन्हनि ख़ूबसूरत लफ़्ज़नि सां त हक़ीक़त ते हलो ऐं हक़ीक़त ई तव्हांखे हक़ीक़ी रब ताईं पहुचाए सघे थी पई। त असां हिकु भेरो ॿीहर तव्हांजा इंतिहाई मशकूर आहियूं, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं हिन ख़ूबसूरत कचहरीअ मां ॿिया दोस्त बि लाभ हासिलु कंदा। ऐं असांजी हिकिड़ी रवायत रही आहे त असीं पंहिंजे महिमान खे अजरक ज़रूरु पाराईंदा आहियूं। 5000 साल पुराणी तारीख़ जो ई सुहिणो ओञाण अजरक माशाअल्लाह, ॾाढो सुठो, महिरबानी तव्हांजी ऐं सिंध जी सूफ़ी, सिंध जी सकाफ़त दुनिया में मुनफ़रद आहे। मुंहिंजी महिरबानी। मोहबतनि जी मोट मोहबतुनि सां ई नसीर साहिब वटां मिली आहे। असां साईं खे अजरक पारायो ऐं मोट में साईं जे नंढड़े असांखे अजरक पारायो। वॾा तव्हांजा, वॾी महिरबानी तव्हांजी।